जी नाज़रीन, असां कोट आलमू के भरसां MS बचाव बंद ते मौजूद आहियूं। 26 अगस्त ते हिन बचाव बंद के घारो पियो हो, जंहिंजे नतीजे में ठटे ज़िले की वॾी जेका एराज़ी आहे उहा ॿोॾ हेठि आई। उते तमामु वॾी तबाही थी। सिजावल ऐं मिरपुर बठोरो जी कुझु एराज़ी, सिजावल ऐं जाती तलका मुकमल तौर ते पाणी हेठि आया आहिनि। हीअ पंहिंजे बैक में पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा हलूं त हीअ बचाव बंद आहे जितां हिन खे घारो पियो हो, उहो आस्ते आस्ते वधी हिन वक़्तु 1700 फुटनि खां बि वधी चुको आहे। हीअ जेको आहे तमामु वॾो जेको घारो पियो थी चुको आहे। हितां हाणे जेतोणीकि पाणी जो फ्लो जेको आहे पंहिंजे नाज़रीन ॾेखारींदा हलूं त पाणी जो फ्लो इंतिहाई घटि आहे, तमामु घटि आहे। पर हीअ जेको शुरू में जॾहिं हितां बचाव बंद टुटी पियो हो, जंहिंजे नतीजे में हीअ जेको सिंधु दरिया जो समूरो जो रुख़ आहे उहो हिन तरफ़ थियो हो। हिकिड़ो सिंधु दरिया जो रुख़ जेको आहे डाउन स्ट्रीम तरफ़ हो, त ॿियो रुख़ जेको आहे हिन तरफ़ वधी रहियो हो, जंहिंजे नतीजे में हीअ जेका हितां तमामु घणो फ्लो हितां गुज़रियो हो। हिते वॾी तबाही आई हुई, तमामु वॾे जेका असां हिते जेके अंदाज़ो ॿुधायो पियो वियो त 1 लख क्यूसिस खां मथे हितां पाणी जो गुज़र थी रहियो हो। पर हाणे हिन जो फ्लो तमामु घटिजी चुको आहे, तमामु थोरे मिक़दार में हितां पाणी गुज़री रहियो आहे। हिन वक़्तु मजमूई सूरत हाल हीअ आहे त हिन बचाव बंद जेको घारो पियो उन ते आपाशी खाते जे तरफ़ां जेको कमु उनखे बंदि करण लाइ कमु शुरू कयो वियो आहे। इब्तिदाई तौर ते हिन खे मंगली ॿधणु ऐं ख़ासि तौर ते अर्थ वर्क जो कमु शुरू कयो वियो आहे। पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा हलूं त हीअ जेको कमु आहे अर्थ वर्क जो हितां शुरू कयो वियो आहे, उहो आस्ते आस्ते अॻिते हली रहियो आहे ऐं आस्ते आस्ते हिन कम खे वधायो पियो वञे। ख़ासि तौर ते अर्थ वर्क जे कम खे तेज़ करण लाइ हिते वॾे तइदाद में ॿोरियूं घुरायूं वेयूं आहिनि। सवनि जे तइदाद में ॿोरियूं जेके मिटीअ सां भरियूं पियूं वञनि, उन्हनि जे ज़रिए हुते डंपिंग कई वेंदी ऐं हीअ जेका लोडिंग मशीनरी आहे उन्हनि जे ज़रिए बि मिटी आंदी पई वञे। उहा मिटी जेका हिते जमे करे उहे ॿोरियुनि जी सूरत में भरे अंदरि डंपिंग कई पई वञे। हे जेके मज़दूर आहिनि, वॾे तइदाद में मज़दूर जेके लॻल आहिनि, पोरियत जेके लॻल आहिनि हिन कम सां, त ॿोरियूं भरे हिन में डंपिंग करण जी कोशिशि कई पई वञे। हिन बचाव बंद खे जेको घारो पियो, जंहिंजे नतीजे में हिन खे बंदि करण लाइ हाणे अमली तौर ते कार्रवाई शुरू थी सघी आहे चुकी आहे। इरीगेशन खाते जे तरफ़ां हे जेके लोडर आहिनि, डंपर आहिनि, इन्हनि जे ज़रिए कमु शुरू कयो वियो आहे। एक्सकेवेटर हिते जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि वॾी मशीनरी, हैवी मशीनरी हिते घुराई वई आहे, उन सां कमु शुरू कयो वियो आहे। कमु तेज़ी सां जारी आहे। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको अर्थ वर्क जो कमु आहे उहो हली रहियो आहे। हाणे आस्ते आस्ते उहो कमु जेको वधी रहियो आहे हिते, जेतोणीकि अॼु खां बाक़ाइदे हिन कम जो आगाज़ कयो वियो आहे, पर उहो तेज़ी सां आस्ते आस्ते वधी रहियो आहे ऐं उहो कमु अॻिते हली इहो जेको ॿुधायो पियो वञे असांजी आपाशी खाते जे जेके इंजीनियर सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेको घारो आहे उहो तमामु वॾो घारो आहे। 1700 फुटनि ताईं जीअं त पतो आहे, तंहिं करे हिन खे बंदि करण में काफ़ी ॾींहं लॻी सघनि था। ख़ासि तौर ते इहो ॿुधायो वियो आहे त 10 खां 15 ॾींहं हिन घारे खे बंदि करण में लॻी सघनि था। पर उहो कमु हिननि जो चवणु आहे तेज़ी सां कमु जारी शुरू कयो वियो आहे। उहो कमु जल्द खां जल्द मुकमल करण जी कोशिशि कई पई वञे। हिन जेका ख़ासि तौर ते पंहिंजे नाज़रीन खे असां ॿुधाईंदा हलूं त हिन कोट आलमू वारे हंधि तां जेको घारो पियो हो, जंहिंजे नतीजे में वॾी तबाही आई हुई ठटे ज़िले जी, जेका ठटे ज़िले जो अधु ज़िलो जेको आहे ॿोॾ जे पाणी हेठां लाइ अञा ताईं शहरी ज़िंदगी मामूल ते अची न सघी आहे। कार वहिंवार मुअतल आहे। सिजावल खां वठी जाती ताईं ऐं आसपास जी वॾी आबादी 300 खां मथे ॻोठ पाणी हेठां आयल आहिनि। ॿेलो शहर मां जेतोणीकि पाणी लहणु शुरू थियो आहे, सिजावल शहर मां पाणी लहणु शुरू थियो आहे, पर उहो तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं हिन घारे जो जेको थोरो घणो पाणी अची रहियो आहे उनखे मुकमल बंदि करण खां पोइ शहरी आबादियुनि मां ऐं ॻोठाणी आबादियुनि मां पाणी खे निकाल करण जो वक़्तु मिली सघंदो। जी।